बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। माय नेम इज़ मोहम्मद शरीफ एंड यू आर वाचिंग सिंधी नॉलेज फैक्ट्री चैनल। अॼु जे लेक्चर में असां आर्टिकल जे मुतलिक़ सिखंदासूं आ आन द। ही टे आर्टिकल हूंदा आहिनि, हिन में हिकिड़ा हूंदा आहिनि इंडेफिनेट, ॿिया हूंदा आहिनि डेफिनेट। आर्टिकल जो इस्तेमालु किथे थिए थो? आर्टिकल अॼुकल्ह पाकिस्तान में, सिंध में, केतिरनि ई इंट्रियनि में, NTS में, ॿिया केतिरा ई टेस्टूं आहिनि जिन्हनि जे अंदरि असांखे आर्टिकल इस्तेमालु करणो पवे थो ऐं आर्टिकल जे मुतलिक़ क्वेश्चन बि हूंदा आहिनि ऐं असां आर्टिकल खे एसे में, एप्लीकेशन में, एग्ज़ाम में, ॿिनि केतिरनि ई जॻहियुनि ते आर्टिकल खे इस्तेमालु करे सघूं था ऐं आर्टिकल जे करे असांखे मार्क्स बि मिली सघनि था। आर्टिकल जे करे असां पंहिंजे जेको इंग्लिश आहे हिन में इम्प्रूवमेंट आणे सघूं था। आर्टिकल सिखण लाइ असांखे हिकु रूल फॉलो करणो पवंदो। उहो रूल हीअ आहे त आर्टिकल कहिड़ी जॻह ते ऐं किन लफ़्ज़नि सां इस्तेमालु थींदो आहे। इहो असां हिन वीडियो में सिखंदासूं, लेकिन हिन वीडियो में वधण खां पहिरीं मुंहिंजी हिकु रिक्वेस्ट आहे त अगरि अव्हां असांजे हिन चैनल खे अञा ताईं सब्सक्राइब नाहे कयो त हींअर ई असांजे चैनल खे सब्सक्राइब करियो त जीअं असांजो जेको नेक्स्ट अचण वारी वीडियो आहे उहा तव्हांखे मिली सघे। ऐं असांजो हिकु नंढिड़ो टारगेट आहे त असांजी हिन वीडियो ते सिर्फ़ु 20 लाइक हुजणु ज़रूरी आहिनि। असांजे चैनल ते हींअर एतिरा सब्सक्राइबर न आहिनि। असां सिर्फ़ु नंढिड़ो टारगेट रखियो आहे त हींअर असांजे चैनल ते 20 लाइक हुजणु खपनि। हाणे हलूं था पंहिंजे लेक्चर ॾांहुं त असांखे कहिड़े रूल फॉलो करण सां इस्तेमालु करे सघूं था। आन असां कहिड़ा रूल फॉलो कंदासीं ऐं द लाइ असां कहिड़ा रूल फॉलो कंदासीं। स्टार्ट कयूं था लफ़्ज़ ए खां। जेको आहे इस्तेमालु खे स्टार्ट असां करियूं था त जेको आहे असां आर्टिकल में को बि अगरि लफ़्ज़ हुजे कॉन्स्टेंट मां शुरू हुजे उते असीं आणे सघूं था। फ़क़ति हिकु शइ लाइ बि आहे। अव्हां सम्झो था हिकु हूंदो आहे सिंगुलर लाइ, त असीं जीअं बाल थी वियो, जैकेट थी वियो। अच्छा, जैकेट्स बि थी सघे थो। असां इन लाइ इस्तेमालु करे सघूं था त हीउ जेको जैकेट आहे इन जो जे स्टार्ट छा सां थिए पियो? जे सां। ऐं जे छा आहे? कॉन्स्टेंट लेटर आहे। हार्ट जेको आहे H जेको आहे कॉन्स्टेंट लेटर आहे। इन लाइ असीं खे इस्तेमालु कयोसीं ऐं ट्री में जेको टी आहे इहो कॉन्स्टेंट लेटर आहे। ऐं यादि रखो त कॉन्स्टेंट लेटर सां ई असां खे इस्तेमालु कंदा आहियूं, यानी कि हर उन अल्फाज़ सां असां इस्तेमालु कंदा आहियूं जंहिं लफ़्ज़ में स्टार्टिंग में असांखे जो साउंड न हुजे। ट्री में जो साउंड कोन्हे। अच्छा, वरी हलूं था एप्पल खे ॾिसूं था। एप्पल में असां जेको आहे कॉन्स्टेंट न आहे, ही वोवेल आहे। हिते साउंड सां अचे पियो। आयरन में बि असीं खे इस्तेमालु न कंदासूं। छा लाइ? त हिते आवाज़ु असांजो सां अचे पियो। आन असां हर उन लफ़्ज़ में इस्तेमालु कंदासीं जंहिंजो आवाज़ु सां अचे। एप्पल, एग, आइसक्रीम, इन्हनि लाइ असां आन खे इस्तेमालु कंदासीं। ऐं इन खां अलावा ही 5 वोवेल आहिनि असां वटि। हिननि जे मां को बि वोवेल स्टार्टिंग में हुजे त असां आन जो इस्तेमालु करे सघूं था। लेकिन यू हिकु अहिड़ो वोवेल आहे जंहिंमें असां आन खे इस्तेमालु किन जॻहियुनि ते कंदा आहियूं, लेकिन कुझु लफ़्ज़नि में न कंदा आहियूं। जीअं यूनिवर्सिटी, यूनिक, यूज़ेज, इहे छा आहिनि? इन्हनि में ॾिसो आवाज़ु जेको आहे यू सां अचे पियो। यूज़ेज, यूनिक, यूनिवर्सिटी, ॾिसो हिते यू सां अचे पियो। हिते असीं आन न ॾींदासूं, हिते असीं ॾींदासूं। हाणे यू सां ई अखर जीअं शुरू थिए थो अम्ब्रेला। हाणे अम्ब्रेला में ॾिसो लफ़्ज़ जो अचे पियो, अम्ब्रेला। अम्ब्रेला में असीं ॾींदासूं, आन ॾींदासूं, न ॾींदासूं। हाणे उमेदु करां थो अव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो त किथे इस्तेमालु थिए थो, आन किथे इस्तेमालु थिए थो। एग्ज़ाम्पल आहे ही इज़ बाय अ बुक। हिन हिकु किताबु ख़रीद कयो। बी छा आहे? कॉन्सनेंट आहे, इन लाइ असीं ॾिनोसीं। ऐं ही इज़ अनएजुकेटेड। ही एजुकेटेड आहे, हिते जेको आहे वोवेल आहे, हिते असीं आन ॾिनोसीं। उमेदु करां तव्हांखे क्लियर थी वियो हूंदो ऐं आन जो डिफरेंस ऐं हिननि जो रूल ऐं हिननि जो क़ाइदो किथे किथे असीं खे इस्तेमालु करे सघूं था, आन खे असीं किथे इस्तेमालु करे सघूं था। ईज़ीली असां हर उन लफ़्ज़ लाइ इस्तेमालु करे सघूं था जंहिंजो आवाज़ु सां न अचे। यानी कि उन लफ़्ज़ खे असीं पढ़ंदासूं त जो उचार न अचे।
ऐं आन असां उते इस्तेमालु करे सघूं था जंहिं लफ़्ज़ खे पढ़ण सां असांजो आवाज़ु ए सां अचे, यानी की उन लफ़्ज़ खे पढ़ण लाइ असांजो उचार जेको आहे उहो ए सां हुजे। लफ़्ज़ द, आर्टिकल जेको द आहे इहो असीं किथे इस्तेमालु करे सघूं था। दिस इज़ द पेन, दिस इज़ अ पेन, हीउ हिकु ई जुमिलो आहे, इन जी माना बि सेम आहे, लेकिन इन में आर्टिकल चेंज आहिनि, हिकिड़े में ए अचे पियो ऐं हिक में द अचे पियो। हक़ीक़तन हीअ ॿई सेंटेंस सही आहिनि। द असां हिते इन लाइ ॾिनोसीं त हीअ पेन ख़ासि आहे, मूंखे का गिफ्ट मिली आहे, मूंखे किथां पर्सनली मिली आहे, इन लाइ असीं हिते इनखे द ॾींदासूं। ऐं कॉमन पेन हुजे, का बि पेन हुजे त इन लाइ असां ए इस्तेमालु कंदा आहियूं। द नॉट यूज़, अच्छा उहे कहिड़ा लफ़्ज़ आहिनि जिन्हनि में असीं द खे इस्तेमालु न कंदा आहियूं? उहे ही आहिनि, कंट्री लाइ असां द खे इस्तेमालु न कंदासूं, लैंग्वेज लाइ असीं द खे इस्तेमालु न कंदासूं, स्टेट्स लाइ असां द खे इस्तेमालु न कंदासूं, ऐं नेम लाइ असीं द खे इस्तेमालु न कंदासूं। हीअ मिसाल आहे, आई लिव इन द पाकिस्तान, आउं पाकिस्तान में रहां थो। हिते इन द, पाकिस्तान जेको आहे कंट्री आहे, हिते इन द कोन थींदो, हे ईज़ीली सिंपल लिखी वठो, आई लिव इन पाकिस्तान थींदो, ठीकु आहे। यानी कि पाकिस्तान हिकु नालो आहे, कंट्री आहे, इन लाइ असां हिते द न ॾींदासीं। आई स्पीक इन द सिंधी, सिंधी हिकु लैंग्वेज आहे, इन लाइ हिते द न ईंदो, आई स्पीक इन सिंधी थींदो ईज़ीली। उमेद करां थो अव्हांखे हीउ हिकु निडो कॉन्सेप्ट क्लियर थी वियो हूंदो त द असां किथे इस्तेमालु कंदा न आहियूं। ही उहे लफ़्ज़ आहिनि, हिन लफ़्ज़नि लाइ असां द खे इस्तेमालु न कंदासीं। हाणे हलूं था उहे लफ़्ज़नि लाइ जिन में असांखे द इस्तेमालु करिणो आहे। रिवर लाइ, होली बुक लाइ, न्यूज़पेपर लाइ, क्लासिस लाइ असांखे द इस्तेमालु करिणो आहे। रिवर नदियुनि लाइ असां, यानी कि कंहिं बि नदी जो ज़िक्र हुजे त असां द खे इस्तेमालु कंदासूं। होली बुक को बि पाक किताब हुजे, क़ुरान हुजे, तौरेत हुजे, ज़बूर हुजे, इंजील हुजे, इन खां अलावा गीता आहे, रामायण आहे, इन्हनि लाइ असां द खे इस्तेमालु कंदासूं। न्यूज़पेपर हुजे, अख़बार हुजे, कावश आहे, जंग आहे, डेली पाकिस्तान आहे, डॉन आहे, इन्हनि लाइ बि असां द खे इस्तेमालु कंदासूं। क्लासिस आहिनि, इन्हनि लाइ बि असां द खे इस्तेमालु कंदासूं। क्लासिस उहे जीअं त हिकु लफ़्ज़ हुजे जंहिंमें केतिरा ई हुजनि, आर्मी में ॾिसो केतिरा ई फ़ौजी थी वञनि था, हिते असीं द इस्तेमालु कंदासूं। क्रिकेट टीम लाइ असां द इस्तेमालु कंदासूं, छो जो टीम में केतिरा ई प्लेयर हूंदा आहिनि, या मैन ॾिसो इन लाइ बि असीं द खे इस्तेमालु कंदासूं। केमिल, उठ, इन में केतिरा ई उठ अची वञनि था, इन लाइ असीं क्लासिस खे इस्तेमालु कंदासूं। द सिंधु रिवर, इंडस रिवर ॻाल्हि साॻी आहे, इन लाइ असीं द खे इस्तेमालु कंदासूं। द होली, द क़ुरान पाक, इन लाइ असीं द खे इस्तेमालु कंदासीं। द डेली कावश ते अवां ॾिसो द डेली कावश लिखियलु हूंदो आहे, इन लाइ असीं द खे इस्तेमालु कंदासूं। कावश न्यूज़पेपर आहे। द मैन, हिते मैन ए हुजे हा त हिकु माण्हू आहे, हिते ई आहे, इन लाइ केतिरा ई माण्हू थी विया, त असीं हिते द इस्तेमालु करे सघूं था। अगरि हिते ए हुजे हा मैन, त असीं हिते ए खे इस्तेमालु करिणो आहे, ठीकु आहे। उमेद त तव्हांखे क्लियर थी वियो हूंदो, द बि तव्हांखे क्लियर थी वियो हूंदो। हीउ हिकु थोरो नंढो एग्ज़ाम्पल आहे, इन में असीं हिकु ॿी शइ क्लियर कंदासूं। आई लिव इन द चाइना, इहो ग़लति थींदो, आई लिव इन चाइना करेक्ट आहे। आई डू नॉट यूज़ द लैंग, इन किन शयुनि लाइ असां द खे इस्तेमालु न कंदा आहियूं। शी लाइक द पिज़्ज़ा, हीअ हिते पिज़्ज़ा जेको आहे हिते ग़लति थींदो। अगरि हिन पिज़्ज़ा खे कंहिं पर्सनली रेस्टोरेंट तां मंगायो वियो हुजे, के ख़ासि रेस्टोरेंट्स जो नालो हुजे, त असां हिनखे द इस्तेमाल में आणे सघूं था। शी लाइक द पिज़्ज़ा टोनी, ठीकु आहे। हीअ टोनी रेस्टोरेंट हिकु स्पेशल रेस्टोरेंट आहे, इन लाइ असीं द इस्तेमालु करे सघूं था। स्पेशल शइ लाइ बि असीं द खे इस्तेमालु करे सघूं था। उमेद त तव्हांखे हिन वीडियो मां ज़रूरु कुझु न कुझु ॼाण मिली हूंदी, ऐं महिरबानी करे असांखे लाइक ऐं असांजे हिन चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारिजो। इनशाला असां नेक्स्ट वीडियो में मिलंदासीं। तेसिताईं ख़ुदा हाफ़िज़। Warriors around, don't get caught in the mosh pit. Fuel to the fire, ain't nobody can stop it. Trouble in my city, but you know I'm across it. Got a 40 on my hip and I'm liable to spark it. Throw down these hits, my click is indivisible. I aim, you duck, I squeeze, now you invisible. I'm not afraid of getting physical. All these different chemicals are fogging up my visual. Blood from my hands, got slugs from my gunners. You're we notorious, we ain't no runners. Blood from my